नाज़रीन, बदीन वेझो बाईपास रोड ते दरगाह दस फ़कीर जे रहवासियन कब्रिस्तान जे एराज़ी ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था दीदार हुसैन मलाह जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु आर्मी शुगर मिल 10 फ़कीर जी दरगाह ते मौजूद आहियूं। हिते कुछ अनासरनि जेके कब्रिस्तान जा प्लाट आहिनि उन्हनि खे उन पासे में सर्वी जेको जेका ज़मीन आहे उहा 30 गुंठा आहे। उन आधार ते ही कब्रिस्तान जी क़बरूं उन्हनि खे मुस्मार करे ऐं माण्हुनि खे जेको सो विकिणंदो ॾींदो। जॾहिं माण्हुनि ख़बर पए थी त ही कब्रिस्तान जो प्लाट आहे ऐं हू उन्हनि खां इनकार था कनि ऐं हू चवंदा पिया असांखे असांजी रक़म ॾिए त उन्हनि ते केस कया था वञनि। उन हवाले सां हितां जे रवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त हू छा था चवनि। मसलो इहो आहे त मोहम्मद रमज़ान ऐं हनीफ सुमरो ये मुक़ाम जे भरिसां असांखे हिकिड़ो प्लाट ॾिनो चई सर्वी प्लाट आहे। बहरहाल असां हुनजा पैसा बि ॾिनासीं ऐं उन खां पोइ वरी पंहिंजी अदावत हुन ते असां कुझु अदावत कई, कुझु हुन अदावत कई। उन खां पोइ हू पंहिंजो प्लाट पाण खणी वियो हलियो ऐं उन खां पोइ असां ते कोड़ा केस करे रहियो आहे, जेको कोर्ट सगोरी उनखे जेको सो ख़तमु करे छॾियो ऐं उन खां पोइ बि मारण जी धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं असांजा जेके सो प्लाट असांखे जेको सो पैसा नथो ॾे। बाबा असांजो अर्ज़ी आहे त हिकिड़ो हिन खे वरितल आहिनि जेको 30 गुंठा उन बावजूद हिन पास दरगाह में अचे, हुन पासे जेको साइडनि वारा माण्हू जेके प्लाटिंग वारा उन्हीं खे तंग पियो करे। जहिड़ा फॾा पछाद हिन जो धंधो आहे या त हिन पैसो ॾिजो आहे ऐं हुन सां साथ ॾियण वारा कब्रिस्तान जे प्लाट में तक़रीबन 4-5 हज़ार फुट करे साईं हीअ कब्रिस्तान ते रमज़ान सुमर ते कब्ज़ा करे रहियो आहे। हीअ जेको आहे असांजा मासूम ॿार, असीं पाड़ेसरी आहियूं, असांजा मासूम ॿार सभु असां हिते रखंदा आहियूं। हिते सभु कब्ज़ा करे रहियो आहे। हीअ दरगाह ते ही जॻहियूं ठाराए छॾियईं आहे, असां सभु खाई आहे दरगाह जा ज़मीन ते तबाही करे वेठो आहे। जेको आहे इंतज़ाम आहे, महिरबानी करे कब्ज़ा ख़ाली करायो। कैमरामैन ज़ुबैर पुसियो सां दीदार हुसैन मल्लाह, मेहरान टीवी न्यूज़।